पैसे लाइ ॿियनि ते भाड़ियणु बिल्कुलु ठीकु न आहे। अॼुकल्ह घरेलू औरतूं बि पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ पंहिंजो पैसो पाण ठाहे रहियूं आहिनि। अहिड़ी सूरत में जेकॾहिं अव्हां बि हिकु घरेलू औरत आहियो ऐं पंहिंजा ख़र्च पूरा करणु चाहियो था त अव्हां लाइ कुझु आइडियाज़ आहिनि। अव्हां घर वेठे कारोबार करे सुठो मुनाफ़ो कमाए सघो था। इन हवाले सां कुझु अहिड़ा ई कारोबार आहिनि जेके घर वेठे शुरू करे सघजनि था। घर वेठे खाधो पचाए कमाइण जे हवाले सां बि केतिरा ई कारोबार आहिनि। मिसाल तौर असांजे मुल्क में हर माण्हू अचार खे पसंदि कंदो आहे। सियारो हुजे या सावण, अचार माण्हू शौक़ सां खाईंदा आहिनि। इन सूरत में अचार ठाहिण हिकु सुठो ऑप्शन आहे। अव्हां खे रुगो इहो करणो आहे त अचार जो नमूनो पंहिंजे वेझे ग्रोसरी स्टोर्स ते ॾियो ऐं तयारीअ बाद डिलीवर करे छॾियो। इन सां गॾोगॾु अव्हां पंहिंजो अचार ऑनलाइन बि विकिरो करे सघो था। तालीम ऐं रोज़गार जहिड़नि सबबनि जे करे माण्हू पंहिंजो घर घाट छॾे ॿियनि शहरनि ऐं इलाक़नि में वञी रहंदा आहिनि। अहिड़ी सूरत में संदनि लाइ रोज़ानो होटल ते वञी मानी खाइण ॾुखियो हूंदो आहे। उहे माण्हू खाधो ॻोल्हींदा रहंदा आहिनि ऐं अहिड़ो खाधो जेको संदनि घर जहिड़ो हुजे। इन ॾिस में अव्हां उन्हनि माण्हुनि लाइ खाधो पचाए काफ़ी पैसा कमाए सघो था। अव्हां अहिड़ी वर्किंग एरिया में वञी पंहिंजे कम जी ॼाण ॾेई ऑर्डर वठी सघो था। जीअं जीअं माण्हू अव्हां जी ख़िदमत बाबति ॼाणींदा, अव्हां जो कारोबार बि वधंदो वेंदो। इन खां सवाइ खाधो डिलीवरी सर्विस ज़रिए बि पहुचाए सघो था, जिन ते अव्हां खे वधीक बचत बि थींदी। अहिड़े क़िस्म जे कारोबार खे टिफिन सर्विस बि चयो वेंदो आहे। इन खां सवाइ फूड ब्लॉगिंग बि हिकु सुठो ऑप्शन आहे। अॼुकल्ह माण्हुनि खे खाधो पचाइण वारियूं वीडियोस ॾिसण जो ॾाढो शौक़ु आहे। अव्हां खे जेकॾहिं मज़ेदार खाधा पचाइण अचनि था त फूड ब्लॉगिंग मां बि पैसा कमाए सघजनि था। इन लाइ रुगो अव्हां खे खाधो पचाइण जूं वीडियोस रिकॉर्ड करे यूट्यूब ते अपलोड करणियूं आहिनि। जीअं जीअं अव्हां जा सब्सक्राइबर्स ऐं ॾिसण वारनि जो अंग वधंदो, तीअं ई अव्हां खे यूट्यूब पैसा बि ॾियणु शुरू कंदो। इन्हनि आइडियाज़ समेत ॿियनि अहिड़नि ई क़िस्म जे कमनि ज़रिए अव्हां घर वेठे कमाए सघो था। ख़्यालु रहे त ही उहे कम आहिनि जेके खोड़ औरतूं करे रहियूं आहिनि ऐं कमाए रहियूं आहिनि।